दोस्तों अॼु तव्हांखे कराची जो हिकिड़ो डैम ॾेखारियूं पिया जेको तमामु ज़बरदस्त हिकिड़ी अहिड़ी प्लेस आहे जिते तव्हां घुमी फिरी सघो था। उहो विज़िट कंदासीं। रस्ते में हिकिड़ो दरगाह आहे माई मोखी जी ऐं 7 मतारनि जी दरगाह। इन ॻाल्हि खे सिर्फ़ु उहे लिटरेचर जा माण्हू या भिटाई साईं सां जेके मुहबत कंदड़ वारा जेके माण्हू आहिनि, लतीफ़ साईं खे सम्झण वारा जेके माण्हू आहिनि, उहे ई सम्झी सघनि था। त उहो रोड बि तव्हांखे ॾेखारियूं था। हाणे हलूं पिया वकास साहिब साईं ज़ैन साईं ऐं ॿी जेका सॼी संगत सां गॾु आहे। पेट्रोल भराए जमाली पुल खां महिल क्रॉस कयूं पिया, सिधो अॻिते बकई ऐं असां वञूं पिया हाणे थधो डैम गडाव जी तरफ़। थधो डैम जेको तक़रीबन जमाली पुल खां हूंदो कोई 25 किलोमीटर परे हूंदो। हाईवे तां जीअं तव्हां बकई पहुचंदो यूनिवर्सिटी, त हुन खां लेफ्ट साइड रस्तो निकिरे थो ऐं गाॾी में हवा ववा चेक करणु तमामु घणो ज़रूरी आहे। त हाणे असांखे रस्ते में असांजो हिकिड़ो प्यारो दोस्त अलादाद गबोल साहब मुलाक़ात थी आहे हुन सां, ऐं जेको असांखे वठी पियो हले हाणे थधो डैम। दोस्तों हीउ जेको रस्तो जेको तव्हां ॾिसो पिया न, हीउ तमामु बहितरीनु हिकिड़ो व्यू आहे। ऐं ॿिन्ही साइड ते वण आहिनि। जॾहिं तव्हां हिन विचां गुज़रंदो तव्हांखे ॾाढो सुकून फील थींदो। तमामु बहितरीनु हिकिड़ी प्लेस आहे। जॾहिं बि कराची में बरसाति वग़ैरह थिए थी उनखां पोइ घुमण जे लाइ स्पेशल इहा जॻह आहे। बहरहाल असां हाणे पहुची विया आहियूं थधो डैम में। त हीउ जेको बि तव्हां ॾिसो पिया साम्हूं प्लॉट जेको आहे हेठि लेफ्ट साइड ते राइट साइड ते ॿिन्ही पासे इहो पाणी भरिजी वेंदो आहे। जॾहिं बि पाणी बरसाति घणी पवंदी आहे तॾहिं इहो फुल भरिजी वेंदो आहे। अच्छा, इहो जेको डैम आहे इहो सिर्फ़ु बरसातुनि जे करे ई पाणी स्टोर कंदो आहे। हिते जर जो पाणी बिल्कुलु घटि आहे। त जेके बरसातूं वग़ैरह थींदियूं आहिनि त पाणी स्टोर थींदो आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते पाणी डिफरेंट ब्रांचिस में डिवाइड थींदो वेंदो आहे। वैसे सिंध में काफ़ी सारा डैम्स आहिनि। हाणे जेको डैम जेको वॾे में वॾो ठहे पियो उहो नओं गाज दादू में ठहे पियो, जेको पीपल्स पार्टी जी हुकूमत में हाणे ठहे पियो। तमामु वॾो डैम आहे। उॾान जो अगरि चकर लॻो तव्हांखे ज़रूरु ॾेखारिबो। हीअ वकास भाई आहिनि, साईं ज़ैन साईं ऐं ॿियो जेको आहे अलादाद भाई। हाणे हलो त दोस्तों हलूं था हेठि, तव्हांखे हेठि जो हिकिड़ो दीदार करायूं था त हेठि केतिरो हेठि आहे, हेठि कीअं मंज़रु आहे। ऐं पाणी हिनमहिल जेको आहे न तमामु थोरो आहे हिन में, छो जो बरसातूं हाणे न पियूं आहिनि। लास्ट ईयर जेको पोयों साल हुयो तमामु सुठियूं बरसातूं पियूं, सॼो डैम फुल थी वियो हुयो। ऐं हाणे बि जॾहिं बरसातूं थियनि त तव्हां हिन पासे घुमणु फिरणु वञी सघो था। दोस्तों हिन सां गॾोगॾु असांजो ॿियो बि हिकिड़ो आहे हिते व्लॉग ठहियलु, जेको साईं पीर साईं पागारे जे घोड़नि जो आहे, उहो बि तव्हां हिते ॾिसी सघो था। अच्छा दोस्तों, हेठि जीअं लथासीं त मथां जेको तव्हांखे थंबो नज़र अचे पियो लाइट वारो, हुनजो एतिरो त शोर हुयो, सम्झ में नथो अचे त इहे जिन्हनि ठाहिया हूंदा त एसि ताईं लोह कीअं खणी विया हूंदा, थंबा कीअं इन्हनि हया हूंदा। छाकाणि त हिते गाॾियूं ई नथियूं वञी सघनि कारूं, त इहे उन टाइम में कीअं एतिरो वॾो सामान खणी आया, सोचण जहिड़ी शइ आहे। बहरहाल हेठि हाणे पहुची विया आहियूं। हेठि बि तमामु सुठो हिकिड़ो मंज़रु आहे, उहो बि तव्हांखे सॼो ॾेखारींदा। ऐं मौसम बि अॼु तमामु प्यारी आहे। मौसम माना अहिड़ी आहे, घुमण फिरण वारी मौसम आहे। ईद जो 3 ॾींहुं आहे अॼु ख़ैर सां। हाणे असां हेठि पहुची विया आहियूं। अच्छा, हीअ मिटी तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेका बि मिटी आहे हीअ सॼी चिकी मिटी आहे। हिन मां बर्तन वग़ैरह जेके थांव वग़ैरह ठहंदा आहिनि हिन मां ठही सघनि था। ऐं हिन सॼी मिटी जे अंदरि को अहिड़ो ॿिज स्टोर थियल आहे जो जॾहिं बि बरसाति जो पाणी घणो अची वेंदो आहे त ऑटोमेटिकली डैम में मच्छी थियणु शुरू थींदी आहे। हाणे हिन में कोई बि मच्छी जो ॿिज वग़ैरह या कोई बि अहिड़ी शइ मोकिलींदो कोन्हे को, लेकिन ऑटोमेटिकली उहा ठही थी वञे, अची थी वञे, मच्छी पैदा थी वञे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिन ज़मीन जे अंदरि कुझु अहिड़ा स्टोर्स थियल आहिनि केमिकल्स वग़ैरह, या उहे जेको ॿिज वग़ैरह जेको मच्छी जो हूंदो आहे, या बहरहाल जेको बि हुन प्रोसेस हूंदो। त हेठि असां पहुची विया आहियूं। हेठि बि तमामु सुठो हिकिड़ो मंज़रु आहे। तव्हां हेठि घुमण फिरण बि अची सघो था। हिते असांजो प्रोग्राम हुयो बारबीक्यू जो, लेकिन बारबीक्यू न थी सघियो छाकाणि त सहूलियतूं थोरियूं घटि आहिनि हिते। बहरहाल बारबीक्यू बि थी सघे पियो, लेकिन पोइ वरी घणो वरी शयुनि में माण्हू अची थो वञे। हाणे बसि सिंपली जेको आहे घुमी फिरी आयासीं। दोस्तो अलादाद भाई कुझु चवणु चाहींदो, पंहिंजो मैसेज ॾियणु चाहींदो। ॿी सॼी संगत साईं ज़ैन साईं, ज़ोएब भाई, सलमान, शहज़ाद, वकास भाई, अलादाद भाई, ॿिया हुनजा ॿ नंढड़ा सभु दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम ऐं सभिनी दोस्तनि खे ईद जूं मुबारकूं। तमामु महिरबानी दोस्तनि जो जेके असांजा माइट ऐं दोस्त परे परे खां आया आहिनि। दोस्तों ही साम्हूं जेको तव्हांखे थोरो हल्को नज़र ईंदो हूंदो, ही वॾा हिकिड़ा VIP अच्छा पखी हुया, लेकिन कैमरा जी रेंज खां थोरो परते हुया। कोशिशि अॼु की हिननि खे कैप्चर करे वठां, लेकिन मुश्किल थी वियो। त दोस्तों बहरहाल हाणे असां वापसि वञूं पिया। अलादाद भाई जेको आहे डिनर कराए पियो असांखे, त असांजी हाणे वापसी आहे। वॾियूं महिरबानियूं दोस्तों, दुआउनि में यादि रखिजो। मिलूं था वरी कंहिं ॿिए व्लॉग सां, वरी कराची जे कंहिं वॾी सुठी हिकिड़े प्लेस सां।